नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं हैदराबाद सिंध हाई कोर्ट संगावती तकरार तां क़त्ल थियल पीरसन जे केस में 2 जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी दरख़्वास्त मंज़ूर करे छॾी आहे। सर्किट बेंच फुलजी स्टेशन मां मुबैना तौर अगवा ॼाणायल नारी ऐं जोही ऐं संगावती तकरार तां क़त्ल थियल पीरसन जे क़त्ल केस में 2 जवाबदारनि नवीद अनवर ब्रोही साबिर सोलंकी जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर कई आहे। अदालत नारी बख्तावर जे अगवा केस में नामज़द जवाबदार नवीद अनवर ब्रोही ऐं पीरसन हबीबुल्ला खोसो जे क़त्ल केस में जवाबदारनि वकील गुलाम नबी खोसो मार्फत ज़मानत लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। जस्टिस मोहम्मद करीम आगा खान जे मुश्तमिल सिंगल बेंच वकील जा दलील ॿुधण बाद जवाबदारनि खे 1-1 लख रुपयनि जा मचलका जमा कराइण जो हुकुम ॾींदे संदन ज़मानत मंज़ूर कई। दीदार पंवर जी फरियाद ते संदसि भेण बख्तावर पंवर जे अगवा जो केस जवाबदार नवीद अनवर ब्रोही साबिर सोलंकी हारून भंभर समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो हो। जी नाज़रीन अव्हांखे आगाह कई पिया हैदराबाद सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच संगावती तकरार तां क़त्ल थियल पीरसन जे केस में 2 जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इन हवाले सां हैदराबाद खां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर शबीर अबड़ो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर आगाह कजो। जी बिल्कुल सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद फुलजी स्टेशन मां मुबैना अगवा ॼाणल नारी ऐं जोही में संगावती तकरार तां क़त्ल थियल पीरसन जे क़त्ल केस मां 2 जवाबदारनि जी गिरफ़्तारी खां अॻु वारी ज़मानत मंज़ूर करे छॾी आहे। नारी बख्तावर जे अगवा केस में नामज़द जवाबदार नवीद अहमद बिरोही ऐं पीरसन हबीबुल्ला खोसो जे क़त्ल केस में नामज़द गुलाम नबी खोसो वकीलनि मार्फत ज़मानत लाइ अदालत सां रुजू कयो हो। जस्टिस मोहम्मद करीम आगा ते मुश्तमिल सिंगल बेंच वकीलनि जा दलील ॿुधण बाद जवाबदारनि खे 1-1 लख रुपयनि जा मचलका जमा करण जो हुकुम ॾींदे संदन ज़मानत मंज़ूर कई आहे। फुलजी थाणे जी पुलिस दीदार पंवर जी फरियाद ते संदसि भेण बख्तावर पंवर जे अगवा जो केस जवाबदार नवीद अनवर बिरोही साबिर सोलंकी हारून भंभर समेत 4 ॼणनि ख़िलाफ़ दाख़िल कयो हो। केस में उनजो मौक़ो हो त 19 फ़रवरी 2022 ईस्वी ते जवाबदार घर ते हमिलो करे भेण खे अगवा कयो ऐं फ़रार थी विया। जोही पुलिस 15 मई 2022 ईस्वी ते हामिद खोसो जी फरियाद ते संदसि वालिद हबीबुल्ला जे क़त्ल जो केस दाख़िल कयो हो। फरियादी जो केस में मौक़ूफ़ हो त वालिद खे जवाबदार गुलाम नबी खोसो पंहिंजे साथियुनि कलंदर बख्श अली नवाज़ ऐं साईंदार सां गॾिजी फायरिंग करे क़त्ल कयो। फरियादी जे मतन मूजिब जवाबदारनि सां संगावती तकरार हलंदो रहो। जी ठीक है।